कलोई जी गवर्नमेंट हाई स्कूल जी मरम्मती कम में पुराणो मटीरियल इस्तेमाल थियण ते शहरन पारां गिणती जो इज़हार कयो वियो। शहरन आनंद राही, नसरुल्ला लश्करी, अब्बास थरी, असगर बलोच, कारूंजर मेघवाणी ॿियनि अवामी आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त गवर्नमेंट हाई स्कूल कलोई जो मरम्मती कम तेज़ी सां थी रहियो आहे, पर अफ़सोस उन में पुराणे मटीरियल जो इस्तेमाल थी रहियो आहे जेको गिणती जोॻो आहे। इन कम में जेको आहे 2 नंबर मटीरियल इस्तेमाल थी रहियो आहे, सरियो आहे, सिरूं 2 नंबर आहिनि, मिटी जी ओसारी आहे ऐं लेटर में जेको आहे सो वारी हलाई वई आहे ऐं हिन में शहरनि बार बार एहतिजाज कराया आहिनि ऐं दरख़्वास्तूं ॾिनियूं आहिनि। उन जे बावजूदि हिकु दफ़ो ADC आयो, उन ठेकेदार खे तनबी कई त ही 2 नंबर कमु हली रहियो आहे, वाकई इहो जेको आहे सो बंदि करे सुठो कमु कयो वञे ऐं हिन में सुठियूं सिरूं हयूं वञनि। उन जे बावजूदि इहो कमु जेको थी रहियो आहे इहो 2 नंबर थी रहियो आहे। हिन में मासूम ॿार, हज़ार मासूम ॿार पढ़ंदा, उन जी ज़िंदगीअ खे ख़तरो आहे। हितां शहरनि बार बार एहतिजाज कया आहिनि, उनजो को बि नोटिस न वरितो वियो आहे। ठेकेदार बासर आहे। चौका पुराणा सराणा सभु हणी उनखे ख़तमु कयो पियो वञे ऐं मिटी जी ओसारी ॾिनी पई वञे। असांजे मुस्तक़बिल ऐं असांजे ॿारनि जो सभिनी जो मसइलो आहे। उन जेकॾहिं हाणे ठहंदो त वरी 6 महीना किरी पवंदो। फ़ाइदो कहिड़ो? हिकिड़ो त मिले थो उनखे घटि में घटि सही त ठाहिनि। असां वसवारनि खां मुतालबो कयूं था घटि में घटि असांजी शइ जेके ठाहियो था ॾिठो उनखे सुठी सही तरीक़े सां ठाहे ॾियनि, असांजो मुस्तक़बिल बचायो वञे। शहरन ने बि एंटी करप्शन ऐं FIA तोड़े आला अख्तियारनि खां फौरी तौर ते नोटिस वठी कम बंदि कराए मयारी कम कराइण जो मुतालबो कयो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk